उमरकोट में 5 जवाबदार शादीशुदा औरत सां ज्यादती की कोशिश कई है। मुतासिर औरत वारसन समेत एहतजाजी मुजाहरो किया। गोठ अहमद अली हालेपोटे के रहवासन शादीशुदा नारी धर्मा कोहली प्रेस क्लब आडो ॿाहिरां पंहिंजी अमड़ ऐं भाइरनि सां गॾिजी ज़ोरी ज्यादती की कोशिश कंदड़ जवाबदारनि खिलाफ़ एहतजाजी मुजाहरो किया। नारी धर्मा कोहली मीडिया के बुधायो त गुज़िरियल ॾींहुं गोठ के बासरनि 5 जवाबदारनि अली अकबर, अली असगर, मुमताज़ अली, मुश्ताक अहमद, इमरान हालेपोटो घरां ज़ोरी खणी ओताक ते वठी वञी ज्यादती की कोशिश कई तां ते भॼी विया। कोटड़ी में बिजली के वादो बिलन खिलाफ वापारी बिरादरी पारा रैली कड़ी प्रेस क्लब आडो एहतजाज किया वियो। उन मौके ते दुकानदार मोहम्मद अली सोमरो, शाहिद राहू, सैयद लियाकत अली ऐं ॿियनि दाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत बिजली के बिलन में फ्यूल एडजस्टमेंट की मद में वादू टैक्स लगाए खेनि परेशान करे छॾियो आहे। चुडो में बदमनी खिलाफ STP ऐं शहरीन एहतजाजी मुजाहरो करे धरणो हुयो। गोठ हयात खास केली में वधंदड़ बदमनी खिलाफ STP कारकुनन ऐं शहरीन चुडो बाईपास ते एहतजाजी मुजाहरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छड़ियो। SP वधीन नोटिस वठने DSP टंडोबागो के धरणे वारे हंध ते मोकिलियो। DSP इकबाल शेख एहतजाज कंदड़ कारकुनन ऐं शहरीन सां ॻाल्हियूं कयूं जेकी कामयाब थियण बैदि धरणो ख़त्म कियो वियो। मेहरापुर में मंशियात जो आदि नौजवान बिजली के थंबे ते चढ़ी वियो। वार्ड नंबर 13 वासी नकीकंबू गुड़ मंडी में लगल बिजली के थंबे ते चढ़ी वियो। इतला ते पुलिस एहलकार पहुंची खेस पोल तां लाहे थाने ते मुंतकिल कयो। उन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे थंबे ते चढ़ंदड़ नौजवान मंशियात जो आदि आहे। शिकारपुर में मोहरमुल हराम के इंतजामन ऐं अमन अमान बाबत गॾिजाणी डिप्टी कमिश्नर शिकारपुर अबरार जाफर की सदारत में थी गुज़री। गॾिजाणी सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर अबरार जाफर चयो हर साल जी हिन साल भी का भी नए रूट परमिट जारी न कई वेंदी जॾहिं त हुकूमत पारां जारी कयल कोड ऑफ कंडक्ट ते अमल करायो वेंदो। मटियारी में मोहरमुल हराम के महीने में आशूरे दौरान जिले में अमन अमान बरकरार रखण ऐं मातमी जुलूसन की निगरानी के हवाले से डिप्टी कमिश्नर की सदारत हेठ अहम इजलास सदायो वियो। इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद हिदायतों जारी कंदे चयो त मातमी जुलूसन ऐं मजलिसन की सख्त निगरानी करे हर ईंदड़ वींदड़ मानू की जांच ऐं तलाशी वरती वने। हुन चयो त मोहरमुल हराम के इंतजामन लाइ सिहत, पुलिस, पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग ऐं टाउन इंतजामिया जो अहम किरदार आहे ऐं उहे पंहिंजूं ॾिनल जिम्मेवारियूं बेहतर तरीके से सर अंजाम ॾियनि। वारे में PP शहीद भुट्टो के अगूणे तालके सदर मोहम्मद मुराद चांडो के सुडकन ऐं आहुन सां मिट्टी मां हवाले किया वियो। रत जे घट थी वञण करे कराची के अस्पताल में लाडाणू करे वियल PP शहीद भुट्टो तालके वारा के अगूणे सदर मोहम्मद मुराद चांडो की जनाज़े नमाज संदस अबाणे गोठ निहाल तुनियो में अदा कई वई, जंहिंमें शहीद भुट्टो के कारकुनन अगवाणन समेत हर मकतब फिक्र के मानून वडे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज बैद मोहम्मद मुराद चांडे जो मड़ अबाणे कब्रिस्तान नियो वियो, जिते आलिन अखियन सोगवार माहौल ऐं सुडकन सां मिट्टी मां हवाले कयो। आखिरी रस्मुन में अवामी जमहूरी पार्टी जो मरकजी सदर लाल मोहम्मद चांडो, गुलाम कमर हाजाणू, मुस्तफ़ा शेख, रजा जाफरी, अहमद खान चांडे, वकील गुलाम मुस्तफ़ा चांडे, कादिर बिरोही, भाऊ दुर मोहम्मद बुरडो, मंजूर छजड़ो, मुकेश कुमार, गुलाब राय, शेर चांडे, PP शहीद भुट्टो के मरकजी अगवान इनायत अली उमरानी ऐं मुनीर बिरोही शिरकत कई। मुराद चांडे की जनाज़े नमाज बैद संदस वारसन सां जावेद लाहौरी, ईदन जतोई, PP अगवान रियाजुद्दीन अबड़ो, अब्दुल गफ्फार बिरोही, सिराजुद्दीन अबड़ो, केसर खान छुट्टो, हीरो सुमरो, साफी जफर अबड़ो, मुर्तदा कलोड़ो, अली ग्रामाणी, मोर मंसूर चांडियो, जसम अगवान, गफ्फार मीरजत, सनाउल्ला चांडियो, जमियत उलमा इस्लाम मौलवी मोहम्मद सिद्दीक मंगणेजो, नसरुल्ला बुरडो, अवामी तहरीक के कामरेड सरताज चांडे, गुलाम मुस्तफ़ा खाहोड़ी, कौमी अवामी तहरीक के अकबर खासकेली, इनायत लाशारी, संदस पोयरन मोहम्मद सलाहुद्दीन चांडियो,
हरीफ खान चांडियो ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। मौज़ूद शख्सियतुनि सेठ ईद मोहम्मद बिरोही, एडिशनल जज रोशन बुखियो, रईस मुमताज़ अहमद मारफानी, हुजूर अहमद, टाउन काउंसिल मुख्तियार कार चांडे, साईं मोहम्मद कासिम लाशारी, अली रज़ा चोलियानी, तारिक चांडे, वार प्रेस क्लब जे सथ, जुल्फ़कार चांडे, सिकंदर तुनियू, अयाज चांडे, शफी अब्बासी, बशीर मीरजत, होशू राजा, ज़हूर चांडे, न्याज हैदरी, अहमद अली चांडे समेत सवें माण्हुनि पहुची संदसि पोइरनि मोहम्मद सलाह चांडियो, हरीफ खान चांडियो ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त मुराद चांडियो मीर मुर्तज़ा भुट्टो जो सचो आशिक़ हो ऐं शहर में हर इशू ते सभिनी खां अॻु भरो रहियो। हुन मज़लूम जी आवाज़ खे शहीद भुट्टो जे प्लेटफार्म तां आला ऐवाननि ताईं पहुचाइण जी कोशिश कई। हुननि चयो त मुराद जे विछोड़ो पीपी शहीद भुट्टो न पर शहर जो नुक़सानु थियो आहे। अहिड़ा सचा वर्कर अवाम जा हॾ ॾोखी सदन में पैदा थींदा आहिनि।